सिंधी अदबी संगत नूर चाकराणी साहब जे क़यादत में अॼु खां पोइ ईंदड़ वक़्तनि में सिंधी शाइरनि अदीबनि जे लाइ कहिड़ा जोगा क़दम खणी रही आहे जिन मज़ा उन्हनि शाइरनि खे अदीबनि खे उन्हनि जी सहायता मिले, उन्हनि जी पज़ीराई थिए। जे भाई जोगी थियां त संग सभई टोड़, जे ॼावा न ॼापंदा जी इतनी सी जोड़, त तूं पहुची तोड़ मोहब्बत जे मैदान में। अस्सलाम वालेकुम दोस्तों, बग़ैर मेहरान स्टूडियो में हमारे होस्ट साले बबर पंहिंजी टीम समेत तव्हांखे सलाम पेश करे थो। उमेद आहे ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। दोस्तों, अॼु जेका असांजी महिमान शख़्सियत आहिनि, उहा महिमान शख़्सियत कंहिं बि तारीफ़ जी मोहताज न आहिनि। बसि अदबी ख़िदमतुनि जी ॻाल्हि कजे त तमामु वॾियूं ख़िदमतूं आहिनि ऐं पाण मौसीक़ी जा ॼाणूं ऐं पाण राग रंग जे हवाले सां कई ॾहाकनि खां वठी पाण कमु करे रहिया आहिनि ऐं पाण तमामु घणनि शयुनि सां रिलेटिव रहिया आहिनि म्यूज़िक जे हवाले सां। ऐं उन खां अलावा हिन वक़्तु सिंध जे हिकिड़े तमामु वॾे प्लेटफॉर्म सिंधी अदबी संगत, जेको सिंध जे लाइ, सिंध जे शाइरनि, सिंध जे अदीबनि जे लाइ तमामु हिकिड़ो वॾो प्लेटफॉर्म आहे, वॾो तारीख़ी प्लेटफॉर्म आहे। उन ते हिकिड़े वॾे मनसब ते जेको बुर्जमान आहिनि। ऐं उन खां अलावा संदन शख़्सियत शाइरी जी ॻाल्हि कजे त शाइरी बि इंतिहाई ख़ूबसूरत ऐं पाण ख़ूबसूरत नसर लिखनि था। अचो तव्हां सभिनी जी अॼोके महिमान सां मुलाक़ात करायूं। अॼोकी असांजी महिमान शख़्सियत मोहतरम जनाब नूर चाकराणी साहब, जेके सेक्रेटरी जनरल आहिनि सिंधी अदबी संगत सिंध जा। साईं नूर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। यकीनन असां ॾिसंदा रहंदा आहियूं त तव्हांजी एक्टिविटीज़ पूरी सिंध में रोज़ु किथे न किथे सफ़र हूंदो आहे सिंधी अदबी संगत जे जेको मसरूफ़ियात जे हवाले सां, ऐं जेके तव्हांखे रिस्पॉन्सिबिलिटी आहिनि उन में तव्हां असांखे टाइम ॾिनो, तव्हांजी वॾी महिरबानी। साईं नूर साहब, असांजे नाज़रीन सां पंहिंजो तारफ़ मुकमिल कराए छॾींदा। सभिनी खां पहिरीं त साले साहिबु महिरबानी जो तव्हां मूंखे इन क़ाबिल सम्झो। मुंहिंजो नालो नूर अहमद आहे ऐं पर मूंखे समूरी सिंध जेका आहे उहा नूर चाकराणी जे नाले सां सुञाणे थी। वाह 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 वाह। ऐं मुंहिंजो हिकिड़े नंढड़े ज़मीनदार घराणे सां तालुक़ु आहे। वाह वाह। मुंहिंजो बाबा ज़मीनदार हुयो, तंहिं करे विरसे में उहा शइ आहे। ऐं अदब सां, शाइरी सां उहो बचपन खां लॻाव आहे, मौसीक़ी सां। ऐं पंहिंजे हाल सारो उते ई सर्व करियूं पिया, पंहिंजी ख़िदमतूं सां अंजाम ॾियूं पिया। वाह 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 वाह, तमामु बहितरीनु। साईं नूर साहब, जो तव्हां ॻाल्हि कई त तव्हांजे बाबा साईं हिकिड़ी ज़िमेदारी फील्ड सां लॻापियल रहिया, पोइ तव्हां भला अदब जी दुनिया में कीअं पेर पातो? असल में असांजी फैमिली में त कोई अहिड़ो माण्हू अॻु में न आहे जेको शाइरी सां, मौसीक़ी सां, लिटरेचर सां जंहिंजो वास्तो हुजे। पर आउं सम्झां थो त हीअ हिकिड़ी नेचर जे तरफ़ां हिकिड़ी माण्हू खे गिफ्ट आहे, अता आहे। ऐं मां ख़ुशनसीब आहियां जो इहे शयूं मुंहिंजे हिसे में आयूं। ग़ालिबन 8 दर्जे जी ॻाल्हि आहे, 85 आउं सम्झां थो। त उन महिल धुनुनि ते थोरी घणी शाइरी जेका आहे उहा दिलि चवंदी हुई त लिखिजे। ऐं उहा पोइ शाइरी लिखीसीं, पर उन महिल मूंसां मसइलो इहो हूंदो हो त इहा शाइरी जेका लिखी वञे तसीह कंहिंखां कराइजे, दुरुस्तगी कंहिंखां कराइजे। टंडे आदम शाह लतीफ़ हाई स्कूल में पढ़ंदा हुआसीं त पोइ ॿियो कोई शाइर सां आशनाई कोन हुई, त पोइ उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो भाउ उस्ताद वज़ीर अली ख़ान हिते असांजो ड्राइंग टीचर हूंदो हुयो। पोइ उन खां उहा तसीह कराइबी, दुरुस्तगी कराइबी। जेतोणीकि हू प्रॉपर शाइर न हुयो पर फ़नकार हुयो, तंहिं करे शाइरी सां हुनजो तालुक़ु हो। पोइ हू पंहिंजे हाल सारो हुनजी दुरुस्तगी कंदो हुयो। मुंहिंजो आउं सम्झां थो पहिरियों शाइरी में उस्ताद वज़ीर अली ख़ान आहे। वाह 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 वाह। मतिलबु पहिरीं तव्हां शाइरी कई? जी सही। साईं, पोइ शाइरी में तव्हांजा के किताब अची चुका आहिनि? अदब इन मामले में आउं सफ़ा ग़ैर ज़िम्मेवार रहियो आहियां। सची ॻाल्हि इहा आहे। अच्छा। त मूं पंहिंजी शाइरी जी का प्रॉपर डायरी या कापी बि न ठाही। उहा शेर लिखबा हुआ, यादि हूंदा हुया, ऐं हाफ़िज़ो हुन ज़माने में सुठो हो ॾाढो। सही। त पोइ वरी दोस्तनि खे ख़तनि जी सूरत में मोकिले ॾिबा हुआ, या दोस्त वरी ख़तनि जी सूरत में हुन ते ॻाल्हाईंदा हुया। त पोइ जॾहिं वरी शाइरी जे किताब छपाइण जो टाइम आयो या ज़रूरत महसूसु थी, त पोइ जॾहिं डायरियूं पना ॻोल्हियासीं त उहा किताब जेतिरी शाइरी न पई थिए। पोइ वरी दोस्तनि सां राब्ता कयासीं, पोइ काफ़ी सारी शाइरी वरी उन्हनि मोकिली ऐं उहा हिकिड़े किताब जे जेतिरी थी। ऐं उहो किताब नातो नीरग जीअं जे नाले सां मार्केट में छपियो।
वाह वाह, बल्कि ना तो छपाई जे अञा मरहले में बि आहे, उनमें कुझु ग़लतियूं थियूं, हिकिड़ो छापो अची वियो, कुझु ग़लतियूं थियूं, असां पब्लिक न कयो ऐं उनखे वरी रीप्रिंट कराइण जो सोचियोसीं, जेको हाणे वाह छपिजे पियो। वाह वाह, सही सही। साईं पर नूर साहब तव्हां पोइ अदब जे हवाले सां मतिलबु नसर बि लिखियो, ऐं नसर में पोइ तव्हां कहिड़ी सिन्फ़ ते लिखियो या कहिड़े हवाले सां तव्हांजी लिखतूं आहिनि? असल में बुनियादी तरह आउं शाइर आहियां। वाह वाह। त नसर जेकॾहिं असां लिखियो त उहो कंहिं आर्टिकल जी सूरत में लिखियोसीं, कंहिं मज़मून जी सूरत में लिखियोसीं, पर नसर जा माण्हू न हुयासीं ऐं उन पासे ध्यानु बि न हुयो, त न को नावेल लिखण जी ज़रूरत महसूसु कईसीं, न लिखी सघियासीं, न का कहाणी लिखी सघियासीं। पर अदबी ख़त, कालम, मज़मून इहे ज़रूरु लिखियासीं। वाह 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 वाह, तमामु बहितरीनु। साईं नूर साहब तव्हां हिन वक़्तु हिकिड़े वॾे मनसब ते मौजूदु आहियो। सिंधी अदबी संगत सिंध जो हिकिड़ो जी तमामु वॾो तारीख़ी प्लेटफॉर्म आहे, ऐं उन ते तव्हांजो सेक्रेटरी जनरल हुजणु यकीनन असांजे लाइ ख़ुशकिस्मती बि आहे ऐं एज़ाज़ जी ॻाल्हि बि आहे, ऐं असां तव्हांखे उन जूं मुबारकूं ॾियूं था ऐं दुआ बि कयूं त अलाह साईं तव्हांखे हिमत ॾे त तव्हां उन मनसब खे सुठे नमूने निभाए सघो। तो सभु थोरी असांखे ॿुधाईंदा असांजे नाज़रीन खे त भला ही हेॾे वॾे मनसब ते इन जे पोयां का तारीख़, का हिस्ट्री, का महिनत? ॾिसो, तव्हां जंहिं बि शइ सां दिली तरह लॻा रखो था, ऐं आउं सम्झां थो त सिंधी अदबी संगत सां असांजो त हिकिड़ो महबूबा वारो तालुक़ु हुयो, वाह 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 वाह। ऐं 91 खां वठी असां सिंधी अदबी संगत में रहियासीं। ही उहा ऑर्गेनाइज़ेशन आहे जंहिंखे जेका वॉलंटियरली कमु करे थी, मतिलबु उनखे काई फंडिंग कोन्हे को, अच्छा, सिंधी अदबी संगत खे गवर्नमेंट तरफ़ फंडिंग न आहे? काई फंडिंग कोन्हे। ऐं अच्छा तव्हांखे ॿुधायां थी, एशिया जी वॾे में वॾी रज़ाकार तंज़ीम आहे राइटर्स, अच्छा। जेका पंहिंजे तौर ते कमु करे थी, ऐं अहिड़े महांगाई जे दौर ऐं ॾुखियनि हालतुनि में बि जेकॾहिं उहे राइटर, उहे शाइर, अदीब पंहिंजे खीसे जो ख़र्चु करे, पंहिंजे ॿचड़नि जी ख़र्ची जेका आहे उहा घटि करे सेव करे, ऐं उहा हिन अदब जे फ़रोग़ जे लाइ या क़ौमी कमनि जे लाइ लॻाईनि, पंहिंजो टाइम उते सर्फ कनि, त आउं सम्झां थो त इहा हिकिड़ी वॾी ख़िदमत आहे। वाह वाह, मतिलबु साईं इहो त मुंहिंजे लाइ वॾी शौक़ जी ॻाल्हि आहे ऐं सभिनी नाज़रीन जे लाइ त सिंधी अदबी संगत खे गवर्नमेंट जी तरफ़ां का फंडिंग, को प्रोजेक्ट वग़ैरह न आहे? न, कुझु बि न आहे। अच्छा। हा, अच्छा, इहो इन में भला सिंधी अदबी संगत कॾहिं अहिड़ी का अॻराई न कई आहे प्रोजेक्ट ॾियण जी या सिंध गवर्नमेंट सां वठण जी, या हुननि लिखियो आहे हुननि तव्हांखे मोट न ॾिनी आहे? ॾिसो, ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो त सिंधी अदबी संगत जेका आहे उहा हिकिड़ो घणो अरसो जेका आहे उहा मतिलबु आउं तीअं चवंदो आहियां त सिंधी अदबी संगत जो जेको जौहर आहे, रूह आहे सिंधी अदबी संगत, उन मुताबिक़ हली थोरो वक़्तु आहे। अच्छा। बाक़ी घणो वक़्तु जेका आहे उहा सियासी तहरीकुनि जे असर हेठि रही, ऐं उन में जेके माण्हू आया उनजी एफिलेशन पॉलिटिकल बि ओतिरी हुई जेतिरी सिंधी अदबी संगत सां हुई। तंहिं करे सिंधी अदबी संगत उन असर में रही, ऐं ज़ाहिर आहे हिन जेकॾहिं तव्हां सरकार ॾे वञो था त उन में तव्हां ॿ ॻाल्हियूं आहिनि, या त तव्हां पंहिंजो हक़ु जेको आहे उहो वठो, हिन मुल्क में, हिन रियासत में, हिन स्टेट में आउं सम्झां थो त एॾो आसानी सां कंहिं माण्हू खे ईअं तव्हां सपोर्ट थियणु, ऐं उहा बि जेका फ़क़ति माण्हुनि लाइ, धरती लाइ ऑर्गेनाइज़ेशन बीठी हुजे, उनजी ईअं का सरकार जेकॾहिं प्लेट में रखी सपोर्ट करे, इहो पॉसिबल कोन्हे को। ऐं ॿियो इहो त सिंधी अदबी संगत, छाकाणि त तनज़ीम शुरू खां वठी दादा गोबिंद माली, शेख अयाज़, जी अयाज़ कादरी, उहे तमामु वॾा जेके लेफ्ट जा माण्हू हुया, उहे उन्हनि जे असर हेठि रही हुई, त उहा सिंधी अदबी संगत पंहिंजी तबियत में बि हिकिड़ी ॾाढी बुर्दबार ऐं उसूल परस्त आहे। पाण मुरादो कमु करण खे जेको अवलियत ॾींदी रही आहे। ऐं ज़ाहिर आहे उहा सरकार जी नज़र में आउं सम्झां थो त उहा पसंदीदा नापसंदीदा ई हूंदी, पसंदीदा न हूंदी जेकॾहिं तव्हां सही। कंहिंजी असाइनमेंट ते कमु न करियो, कंहिंजे चवण मुताबिक़ कमु न करियो। ऐं जेकॾहिं पर आउं ज़ाती तरह हिन ख़्याल जो आहियां त बाबा, हुकूमतूं, सरकार, इहे बि अवाम जे टैक्स जो पैसो आहे, सही। इहो बि कंहिं हिकिड़े मख़सूस हल्के जो न आहे।
तंहिं करे उन्हनि सां बि नेगोसिएशन्स करणु खपनि या उन्हनि सां बि हिकिड़ी वर्किंग रिलेशनशिप रखणु खपे। बिल्कुलु उनजो हा मतिलबु इहो न आहे त तव्हां सरकार जे ग़लति मामलनि ते बि उनखे सपोर्ट कयो। तव्हां बिल्कुलु पंहिंजो हक़ था वठो, पंहिंजो राइट था वठो, उन मां तनज़ीम जे फलाह जे लाइ कमु करियो, उनजे भले जे लाइ कमु करियो। पर जिते तव्हां सम्झो था त गवर्नमेंट या उनजा इदारा का करप्शन था कनि या के ग़लति फ़ैसिला था कनि जेके अदब जे लाइ, माण्हुनि जे लाइ, धरती जे लाइ मुनासिब न आहिनि, त उते अव्हां बिना झझक स्टैंड वठी बीहो। स्टेट वठी वियो सही सही साईं इहो त वॾी शौक़ जी ॻाल्हि आहे ऐं यकीननि आउं तव्हांखे इहो हिकिड़ो माना फ्रैंकली इहा रिक्वेस्ट कंदुसि त हीउ तमामु वॾो कारवां आहे ऐं ज़ाहिर आहे त फाइनेंस खां सवाइ मुमकिन न आहे सर्वाइव करणु। त सिंध गवर्नमेंट सां उहो लाॻापा बहितर रखणु घुरिजनि ऐं तव्हांजी ॻाल्हि सही आहे जिते असांजो मंशूर आहे जेको उन उन में का कंप्रोमाइज़ न हुजणु घुरिजे, बाक़ी त फैसिलिटेशन वठी सघिजे ऐं इहो हिकिड़ो तमामु सुठो इनिशिएटिव आहे। साईं हिन वक़्तु सिंधी अदबी संगत सिंध जे शाइरनि अदीबनि जे लाइ कहिड़ा जेके प्रोजेक्ट कहिड़ी वर्किंग कनि पिया? हा, सभिनी खां पहिरीं त इहो ॿुधायां त सिंधी अदबी संगत जो जेको सेक्रेटरी जनरल हूंदो आहे उहो फ़क़ति गवर्नमेंट में उनजो थोरो हिकिड़ो हिसो इहो आहे त हू इंडोमेंट कमेटी जेका कल्चर डिपार्टमेंट जी हूंदी आहे उनजो ऑफिशियल मेंबर हूंदो आहे। ऑफिशियल मेंबर हूंदो हा, आहे सही। इहो हूंदो आहे त उन में शाइर अदीब मुसविर राइटर जेके बि आहिनि फ़नून लतीफ़ा जा माण्हू जेकॾहिं उन्हनि खे का तकलीफ़ आहे, बीमारी सीमारी या कंहिंसां को मामिलो आहे त उतां उन्हनि जी हिकिड़ी थोरी सहायता या मुनासिब थी सघे थी ऐं उहा सेक्रेटरी जनरल उनखे अप्रूव कंदो आहे, रिकमेंड कंदो आहे, बल्कि त पोइ उहा थींदी आहे। बाक़ी प्रोजेक्ट्स थींदा कॾहिं आहिनि जॾहिं फाइनेंस हुजे हुजे सही ऐं जेकॾहिं फाइनेंस न आहे, तव्हां वटि पैसा न आहिनि त सम्झो तव्हांजो कहिड़ो प्रोजेक्ट हलंदो। बिल्कुलु पर इहो आहे त सिंधी अदबी संगत हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे, हिकिड़ो मिसाल आहे त तव्हांजी काई बजट कोन्हे को ऐं सॼी सिंध में उहा ईअं वॉलंटियरली कमु करे, हिकु जहिड़ाई सां कमु करे, हिकिड़े फ्लो में कमु करे, उहा 1947 खां वठी अॼु ॾींहुं ताईं कंदी पई अचे। इहा वॾी ॻाल्हि आहे। इहा साईं वॾी ॻाल्हि आहे ऐं मूंखे फस्ट टाइम ख़बर पई आहे त सिंधी अदबी संगत जी गवर्नमेंट सां का एफिलेशन ई कान्हे ऐं न ई के ॿिए के माना डोनर इदारे सां का एफिलेशन। त हीअ त सॼो जेको टर्म रहियो आहे जेको सिंधी अदबी संगत सर्वाइव कयो आहे मुख़्तलिफ़ दौरनि में, त इहो त हिकिड़ो तमामु वॾो कारनामो आहे, वॾी तारीख़ आहे। हाणे जॾहिं ॻाल्हि शाइरी जूं बि हलनि पियूं ऐं इहे म्यूज़िक जी ॻाल्हि बि हले पई त पोइ एजुकेशन हिकिड़ो ख़ुश्क मौज़ू आहे। भोला असां चाहींदासीं त तव्हां खां ॿियो सुवालु करियूं हुन खां पहिरीं तव्हां को असांजे नाज़रीन खे असांखे को पंहिंजे गज़ल को नज़म को शेर सां किनार कंदा। मुंहिंजो हिकिड़ो मुख़्तसिर 25 सिटुनि जो हिकिड़ो मुख़्तसिर नज़म आहे, देस मुदे जे तप में वरतल। देस मुदे जे तप में वरतल। देस मुदे जे तप में वरतल, रहबर रुखी रोटीअ जा। रहबर रुखी रोटीअ जा। ॿीणो पिया बीमार कंदा। ॿीणो पिया बीमार कंदा। देस मुदे जे तप में वरतल, रहबर रुखी रोटीअ जा। ॿीणो पिया बीमार कंदा। मेरी अख जे बख में वरतल। मेरी अख जे बख में कहिड़ो उजरो प्यार कंदा। वाह 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 वाह, तमामु बहितरीन। तो सभु काफ़ी वक़्त खां वठी तव्हांखे मूं इलाही एक्टिविटीज़ में ॾिठो आहे त तव्हां म्यूज़िक सां तव्हांजो तमामु वॾो लॻाउ आहे। म्यूज़िक जे हवाले सां असांजे नाज़रीन खे का ॼाण का सम्झाई तव्हांजो अॼु असां जंहिं स्टूडियो में वेठा आहियूं उहो मेग स्टूडियो तव्हांजो ई बैनर लॻो पियो आहे, त इन जी का तारीख़ या म्यूज़िक जे हवाले सां या जो का शाइर जेके अहिड़ी शाइरी हले थी जेका मतिलबु सिंध जे कल्चर तहज़ीब सकाफ़त तमदन खां हटी करे आहे, त उहो थोरो असांखे उन हवाले सां असांजे ॾिसंदड़नि खे कुझु ॿुधाईंदा। मतिलबु मौसीक़ी सां पहिरीं त मुंहिंजो जेको तालुक़ु हुयो उहो तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजी शाइरी जी पहिरीं तस्वीर हिकिड़े गवईअ कई। वाह वाह। तंहिं करे पोइ वरी असां पब्लिक स्कूल में वियासीं त उते असांजा जेके टीचर्स हुआ उहे क्लासिकल म्यूज़िक जा ॾाढा लवर हुया, ॿुधंदड़ हुया, लिसनर हुया। त उन्हनि सां उन्हनि वटि ॿुधी उतां आयासीं त पोइ वरी मुंहिंजी उस्ताद गुलज़ार अली ख़ान सांगड़ वारो मौसीक़ी जी दुनिया जो वॾो नालो, उन सां वेझड़ाई थी। 22-23 साल जी उन सां रफ़ाक़त रही। त आउं ज़ाती तरह इहो सम्झंदो आहियां त सुर में ॿुधणु, सुठो ॿुधणु,
इहा बि गनीमत आहे वाह वाह ऐं इहा वाह, बि थोरनि माण्हुनि खे अता थींदी आहे। बिल्कुलु। सभु न सुरीलो ॿुधी सघनि था न सम्झी सघनि था, पर जे तव्हां ॿुधो बि सही ऐं हुन में एतिरो ॿुधो, इहो तव्हांखे नसीबु हुजे त तव्हां सुठे ऐं बुरे जी ॿुधण में तमीज़ करे सघो त हीउ वाह सुर वाह, लॻो, हीउ सुर में ॻायईं, हीउ सुहिणो ॻायईं, हीअ जाइ सुठी लॻी, एतिरो जे तव्हां सम्झो था त पोइ तव्हां ख़ुशि नसीबु आहियो। सम्झां थो त असां जेके समाज जा अवेयर माण्हू आहियूं उन्हनि ते इहो ज़रूरी थिए थो त असां सुठियुनि शयुनि खे प्रमोट करियूं ऐं जेके मौसीक़ी जे हवाले सां जेके मुनासिब शयूं न आहिनि या ग़ैर मयारी आहिनि उन्हनि खे रद्द कजे। असां वटि थींदो ई आहे त आम तौर ते जेको जेतिरो वधीक विसरो, जेको जेतिरो वधीक ग़ैर मयारी शाइरी ॻाए थो उनखे पब्लिक में ओतिरी वधीक मोट मिले थी ऐं मूंखे इहा ख़बर आहे त उहा दिलि सां कोन्हे को। सोशल मीडिया जो ज़मानो आहे, तव्हांजी कंहिं माण्हू जी का इंतिहाई थर्ड क्लास शइ जेका ॿुधण जे लाइक़ु बि न हुजे, जंहिंखे राग जेके अलफ़ बे जी बि ख़बर न हुजे, माण्हू उनखे तंज़िया तौरु ॿुधनि था। तंज़िया तौरु ॿुधनि पर था। हाणे असांजे माण्हुनि में इहो शौर न आहे त जेको असां तंज़िया तौरु ॿुधूं था उन जा उहे व्यूज़ मिलियंस में वञनि था ऐं हुनजो मथो ख़राबु थिए हा, थो, हू सम्झे थो त आउं सुठो थो ॻायां। बिल्कुलु तंहिं आहे। करे इहो रवैयो जेको आहे उहो असांखे सम्झणो पवंदो त बाबा असांजो जेको तंज़िया ॿुधण बि आहे उहो हुनजी फाइनेंशियल ऐं सोशल मीडिया ते पब्लिसिटी जो वसीलो बणिजे थो। सही, तंहिं करे उनखे रोकिजे ईअं त उनखे ॿुधिजे ई न। सही, ऐं जेको सुठो फ़नकार आहे जेकॾहिं उनजा थोरा ई फॉलोवर आहिनि उनखे तव्हां ॿुधंदो, उनखे सपोर्ट मिलंदी, तव्हां सम्झंदो त न सिर्फ़ु हुनजो दिलि खुलंदो, हू दिलि लॻाए कमु कंदो, पर उन सां गॾोगॾु तव्हांजो जेको ॿुधण वारो सही हक़ आहे उहो बि अदा थी पवंदो। ऐं सिंधी ॿोली जेका ख़िदमत आहे, जेको रूह आहे सिंधी मौसीक़ीअ जो, ॿोलीअ जो, तहज़ीब जो, तमदन जो, उहो बरक़रार रहंदो। बिल्कुलु बरक़रार रहंदो। बिल्कुलु। साईं नूर साहिबु, भला इन खां पहिरीं जो आउं तव्हां खां नेक्स्ट सवाल ते अचां त तव्हां ॿुधायो त म्यूज़िक सां बि लॻायो ऐं वरी तव्हां शाइरी शुरू खां वठी शाइरी कई, त चवंदा आहिनि त भला शाइरी तॾहिं स्टार्ट नथी थी सघे जॾहिं माण्हूअ खे इश्क नथो लॻे। भला नूर साहिब खे बि को इश्क लॻो? असल में ॾिसो न, इश्क वारे हवाले सां आउं सदाईं इन कॉम्प्लिकेशन जो इन सुवाल ते शिकार हूंदो आहियां त इश्क मां तव्हांजी मुराद छा आहे, कंहिं फ़र्द सां या जनरली मां इश्क जो पुछो पिया? हा, इश्क जो पहिरीं त इहो आहे त कंहिं फ़र्द सां, छो त इश्क कंहिंसां मनसलक ई थींदो आहे कंहिं न कंहिं सां, त उहो स्ट्रांग ऐं ताक़तवर या दुनिया जे लाइ मिसाली तॾहिं बणिबो आहे जॾहिं हू कंहिं फ़र्द सां हुजे। न, इन सवाल सां गॾु में आउं एग्री कोन थो सही, कयां, उहो इन करे कोन थो कयां त जेकॾहिं तव्हां जो इश्क तव्हांजी धरती सां आहे, पंहिंजे वतन सां आहे, या तव्हांजो नेचर सां आहे या कंहिं ॿी शइ सां आहे, जेकॾहिं उहो आहे त उहो इश्क बेमाना नथो थी सघे, बेअसर नथो थी सघे। इश्क हिकिड़ो जनरल हिकिड़ो जज़्बो आहे, जनरल हिकिड़ो जज़्बो आहे, जनरली हिकिड़ो आलमगीर अहसासु आहे। आलमगीर अहसास आहे। तंहिं करे जेकॾहिं माण्हू जी ॻाल्हि आहे त इंसानु आहे, ऐं ज़रूरु जेकॾहिं तव्हां हुस्न परस्त आहियो, मुंहिंजो इश्क थियो, बिल्कुलु थियो, ऐं हिकिड़े ॾिघे अरसे ताईं थियो। वाह वाह। पर इन इश्क जे बारे में आउं इन ॻाल्हि ते माना नथो बीहां त भई तव्हांजो जेकॾहिं हिकिड़ी जाइ ते को इश्क आहे त उहो वरी तव्हां उते ई हुजो, इन ॻाल्हि जो आउं क़ाइल न आहियां। सही, ऐं आउं लतीफ़ साईं चयो त ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हां शाल में मिलां हो होत, त, मनंदर जी लोच मिलण सां माठी थिए। वाह वाह, ऐं उन महल जा जूं फीलिंग्स, उन महल जा अहसास उहे पंहिंजी जाइ ते, पर हाणे आउं सम्झां थो त लतीफ़ साईं जो इहो बैत केॾो आलमगीर आहे। हा, ऐं आउं इन ॻाल्हि में बि ख़ुशि नसीबु आहियां त आउं इन लतीफ़ साईं जो इहो बैत मूं ते फिट अचे थो त ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हां शाल में मिलां हो। वाह वाह, जेकॾहिं तव्हांजी का मंज़िल आहे उहा तव्हांखे हासिलु थी वञे त पोइ तव्हांजी ईंदड़ ज़िंदगी जो बाक़ी बचे छा थो, मक़सदु छा थो बचे? मक़सदु छा थो बचे, पोइ सही, तव्हांजी जुस्तजू किथे वई, पोइ सही, त तव्हांखे उते ई बीहणो आहे। गुरु रजनेश चयो त बाबा हर जेको राइटर ऐं हर अहले ज़ौक़ अहले इल्मु माण्हू जो मंज़िल जेका आहे उहा वाइट क्लाउड्स हुजणु खपनि, अछा वाइट बादल क्लाउड्स, हुजणु खपनि। सही, वाह वाह, छो त जॾहिं तव्हां जुस्तजू करे उन्हनि
अछनि बादलनि ताईं पहुचंदो त उते कुझु न हूंदो, वाह वाह, ऐं उतां खां तव्हांजो हिकिड़ो ॿियो सफ़र शुरू थींदो। सही। मुंहिंजे हिकिड़े नज़्म जो बंदि आहे त ॾुखियनि मरहलनि मां गुज़री जॾहिं हली पार पइबो, तॾहिं शायदि दुनिया में ई साॻिया नज़ारा न रहंदा। वाह वाह। सो इहो त हक़ीक़त आहे बिल्कुलु। नूर साहब, ज़िंदगी यकीनन हिकिड़ो सफ़र आहे, ऐं भला नूर साहब जी ज़िंदगी जो कोई यादगार सफ़र अणविसरंदड़ हुजे? हा, अणविसरंदड़ ॿ टे सफ़र आहिनि। हिकिड़ो त असांजो थर जो टूर हुयो, वाह वाह, उहो ॾाढो ज़बरदस्त रहियो। ऐं हिकिड़ो असांजो कोमरी ताईं जो सफ़र हुयो, वाह वाह, ऐं हिकिड़ो असांजो मुल्तान ताईं जो सफ़र हुयो। उनमें हिकिड़ियूं ॾाढा दोस्त यार गॾु हुआसीं त ॾाढा दिलचस्प वाकिया ऐं मसइला मामला उहे थिया, ॾाढो असां इंजॉय कयो। अॼु बि जॾहिं पाण में वेंदा आहियूं त उहे डिस्कशन में ईंदा आहिनि। डिस्कशन थींदी आहे। नूर साहब, यकीनन ॾाढो बहितरीनु तव्हां जवाबु ॾिनो। ऐं ईअं ई आहे ज़िंदगी जा सफ़र अणविसरंदड़ हूंदा आहिनि, जेके मुहबतनि सां हुजनि, चाहतनि सां गॾु हुजनि, रिश्तनि सां गॾु हुजनि, दोस्तनि सां गॾु हुजनि। वाह वाह, तमामु बहितरीनु, तमामु सुठो। साईं, भला हिन वक़्तु तव्हां सिंधी अदबी संगत हिकिड़े ॾुखे मरहलनि मां गुज़री, ॿिनि धड़नि मां गुज़री, वरी हिन वक़्तु सभु दोस्त गॾु आहिनि, तव्हां सेक्रेटरी जनरल आहियो, तव्हां केतिरो उन मज़ा मुतमिन आहियो पंहिंजे मनसब ते वेही करे, जेको सॼी इन्वायरमेंट खे ॾिसो पिया, उन हवाले सां केतिरो मुतमिन आहियो? पर तव्हां चयो त तव्हां पंहिंजे कम मां मुतमिन केतिरा आहियो, या जेका सिंधी अदबी संगत जे ॿिनि हिसनि जी ॻाल्हि हुई, त इहो सिंधी अदबी संगत जो हिकिड़ो ॾाढो ॾुखारो दौरु हो। त ईअं ॼण त हुनजो वजूद ॿ अधु थियो हो। ऐं ॿिनि हिसनि खां पोइ जॾहिं वरी सिंधी अदबी संगत जुड़ी हिकु थी, ऐं ख़ुशनसीब आहियां त जॾहिं तारीख़ लिखी वेंदी त उन में सिंधी अदबी संगत जी, त सिंधी अदबी संगत जा ॿ अधु थियण जो ज़िक्र बि थींदो, ऐं वरी उनजे जुड़ण जो ज़िक्र बि ज़रूरु थींदो। पर पोइ हुनजो जॾहिं पहिरें सेक्रेटरी जनरल जो नालो ईंदो त पोइ उहो फ़क़ति मुंहिंजो ई हूंदो। पर उन सां गॾोगॾु इहा हिकिड़ी तमामु वॾी ज़िमेवारी मूं ते हुई त हिकिड़ो अरसो पैरेलल ॿ ऑर्गेनाइज़ेशन हिकिड़े नाले सां हलनि, ऐं उहे मर्कज़ खां वठी शाखुनि ताईं पंहिंजे स्ट्रक्चर में ॿ हुयूं। जॾहिं उहे मिली हिकु थियूं त पोइ मूं सोचियो त यार हाणे मर्कज़ में त ठाह थी वियो, सभिनी शयुनि खे मैनेज वक़्ती तौर ते कयो वियो, पर हाणे इन्हनि ॿिन्ही मुंहिंजे धड़नि जे अंदर में जेका हिक ॿिए जे ख़िलाफ़ु ख़लश आहे, असुलु मामिलो आहे उनखे ख़तमु करण जो। तंहिं करे अॼु ॾींहं ताईं मुंहिंजी इहा कोशिशि रही आहे त जॾहिं बि को मामिलो मसइलो थींदो आहे त आउं ॿिन्ही धड़नि जे सरगर्म दोस्तनि सां राब्ते में अची वेंदो आहियां, ऐं मूं बैलेंस करे बराबरी जे बुनियाद ते हलाइण जी कोशिशि कई आहे। मूं इहो न सोचियो आहे त हिन मूंखे वोट ॾिनो हुयो, हिन न ॾिनो हुयो। छाकाणि इलेक्शन जा मामला जेके आहिनि उहे इलेक्शन ताईं हूंदा आहिनि। जॾहिं को सेक्रेटरी जनरल खटे आयो त पोइ सभिनी जो सेक्रेटरी जनरल हूंदो आहे। तंहिं करे मूं इन ते इहो घणो फोकस कयो, ऐं आउं इन मां मुतमिन आहियां त आउं घणे भाङे पंहिंजी स्ट्रेटजी में कामयाबु पियो आहियां। ऐं घटि में घटि इहा जेका फीलिंग हुई, इहो जेको अहसासु हो ॿिनि धड़नि में, या हू हुन धड़े जो आहे, हू हुन धड़े जो आहे, इहो आउं ख़तमु करण या दॿाइण में कामयाबु पियो आहियां। इनखे मूं उभारियो न आहे। इहा हिकिड़ी चङाई मुंहिंजे हिसे में अचे थी, ऐं मुतमिन आहियां इन मज़ा। ऐं उन खां पोइ सिंधी अदबी संगत मुंहिंजे दौर मंझि, छाकाणि हिकिड़ो तमामु वॾो इदारो आहे जंहिंजो दादा गोबिंद माल्ही, बहारीलाल छाबड़िया, डॉक्टर अयाज़ कादरी, शमशेर हैदरी, तनवीर अब्बासी, रशीद भट्टी, ग़ुलाम हुसैन रंग, कहिड़ा कहिड़ा कमाल जा माण्हू इन मनसब ते रहिया आहिनि। ऐं उन मनसब ते जेकॾहिं आउं वेठो आहियां त आउं उन्हनि जी भेट में कुझु बि न आहियां। पर जेकॾहिं मूंखे इहो मनसब नसीबु थियो आहे, उन ते अची वियो आहियां, त मूं ते इहा ज़िमेवारी त उन खां बाख़बर आहियां। मूंखे ख़बर आहे त हू तमामु वॾनि माण्हुनि जी सीट जी जाइ मूंखे मिली आहे। त एतिरो करियां त मूं में जेको स्किल आहे, मूं में जेका सलाहियत आहे, ऐं हुनजो दुरुस्त सिमत में इस्तेमालु करे वियुसि त शायदि ऐं मुंहिंजो नालो बि थोरो ई सही पर ॻणिजी सघे थो। तंहिं करे मूं सिंधी अदबी संगत खे पंहिंजे टेन्योर में जेको मुतहरिक रखियो आहे। ऐं कारूंझर जे हवाले सां जिते काफ़ी सिंधी दोस्तनि जी राय इहा हुई त तव्हां 100 माण्हू या 125 माण्हू सिंधी अदबी संगत गॾु करे वई,
त तव्हांजी रैली कामयाबु हूंदी। पर यकीन ॼाणो त कारूंझर सिंध जो बॉर्डर एरिया आहे ऐं हिकिड़ो ॾूरांहो इलाइक़ो जिते आबादी बि घटि, उते जॾहिं सिंधियत बि संगत काल ॾिनी हुई ऐं त उते दोस्त आया अची मूंसां मिलनि पिया, साईं मां कश्मीर खां आयो आहियां, मां घोटकी खां आयो आहियां, मां लाड़काणे या दादू खां आयो आहियां। त तमामु घणी ख़ुशी पई थी ऐं 2000 माण्हुनि जे लॻभॻि माण्हुनि जो मुज़ाहिरो थियो। उन खां पोइ असां कोर्ट में सिंधियत बि संगत जे सेक्रेटरी जनरल जे तौर ते हाई कोर्ट में पेश थियो साईं। उहो जेके असांजा मुतालबा हुआ उहो ऑनरेबल कोर्ट जो उहो फ़ैसिलो हो। मूंखे तमामु घणी ख़ुशी थी जीअं सिंधियत बि संगत जूं अचीवमेंट्स आहिनि। पाणी जे मामले ते असां पंहिंजी हर नंढी वॾी सरगर्मी में इहो शाख़ुर खे हिदायत कई आहे, पाबंद कयो आहे त हर नंढी वॾी सरगर्मी में असां करारदाद पास करे इन 6 कैनालनि जी रिथा खे रद्द कंदासीं। उन खां पोइ कराची मंझि असां हिकिड़ी तमामु वॾी पाणी जे हवाले सां सिंधु दरिया बचायो कॉन्फ्रेंस कराची में मुनक़द कई हुई, जंहिंमें साईं ज़ैन शाह बि तकलीफ़ करे आयो हुयो, आपा शहनाज राहू आई हुई, नूर अहमद कात्यार हुयो, बख्शल थल्हो हुयो, कामरेड हुसैन फातमी हुओ, हसन नासिर हुयो। तमामु जेके दोस्त पढ़िया लिखिया उहे सभई पहुता हुया कामरेड, ऐं उते हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त डिस्कशन थी हुई। उन खां पोइ जेके बि पाणी जे हवाले सां एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि में असां विया आहियूं। 14 तारीख़ जेको हाणे गुज़री आहे उन में असां इहो ऐलान कयो आहे त जीअं कल्चरल डे मल्हायो वञे थो, अजरक टोपी जो ॾींहुं, त ईअं हर साल असां सिंधु सां मोहबत जो ॾींहुं 14 मार्च खे सिंधु दरिया सां मोहबत जो ॾींहुं करे मल्हाईंदासीं आईंदे जन। सिंधियत बि संगत नूर चाकराणी साहब जे क़यादत में अॼु खां पोइ ईंदड़ वक़्तनि में सिंधी शाइरनि अदीबनि जे लाइ कहिड़ा जोगा क़दम खणी रही आहे, जिन मज़ा उन्हनि शाइरनि खे अदीबनि खे उन्हनि जी सहायता मिले, उन्हनि जी पज़ीराई थिए। असां हींअर त ज़ाहिर आहे हिकिड़ो करंट इशू आहे। सिंधियत बि संगत जो माज़ी में 1 यूनिट जो हिकिड़ो यादगार किरदारु रहियो ऐं उन लीड कयो। ऐं सम्झां थो त पाणी जे मामले ते पाणी असांजी ज़िंदगी जो सभ खां सघारो वसीलो आहे। तंहिं करे उन हवाले सां असां 21 तारीख़ ते सॼी सिंध में हिकिड़ी सयन जी मुहिम आहे। 21 तारीख़ ते उनजो प्रोग्राम आहे। समूरियूं सिंध जूं पार्टियूं उते कराची में मिलंदियूं, सिटिंग थींदी ऐं उते सभिनी पार्टियुनि जा सरबराह सयन जी शुरूआति कंदा। उन खां पोइ असां आम माण्हुनि में पंहिंजे मेंबर्स पंहिंजे पूरी कुवत सां लहंदासीं, सयूं कराए लखनि जी तइदाद में असां चाहियूं था त सयूं थियनि, असां हिन पाणी जी तकरारी रिथा खे हमेशह जे लाइ दफ़न कराए सघूं। असां इन में बि मसरूफ़ आहियूं। अप्रैल में असां हिकिड़ी हैदराबाद में तमामु वॾी रैली करणु पिया वञूं कैनाल्स जे ख़िलाफ़, त असांखे इहे रिथा न खपे। उन लाइ सिंधियत बि संगत समूरनि पार्टियुनि सां राब्ते में ईंदी। अदबी हवाले सां असांजो इहो प्रोग्राम हुयो त बाबा को मुशाइरो कजे या का कॉन्फ्रेंस कजे, पर मुशाइरो अहिड़ो कजे जंहिंमें असां सिराइकी असांजा जेके शाइर आहिनि असां सम्झूं था त सिराइकी सिंधी हिकिड़ी जाड़ियूं भेणूं आहिनि ॿोलियूं, तंहिं करे उन्हनि खे बि हिते इनवाइट कजे ऐं सिंधी सिराइकी हिकिड़ो तमामु ज़बरदस्त क़िस्म जो मुशाइरो कराए सघिजे। इहा बि हिकिड़ी असांजी सोच आहे। त छाकाणि अदब मंझि असां सम्झूं था नफ़रत जी गुंजाइश न आहे, उते त मोहबतूं करण जी जाइ आहे ऐं मोहबतूं अर्पण जी जाइ आहे। तंहिं करे असां पंहिंजनि समूरनि उहे जेके असांजा हम ख़्याल आहिनि या तारीख़ी तौरु असांजा पंहिंजा आहिनि, असां उन्हनि खे पाण सां वेझो करियूं। तो सभु असांजो बज़्म महिराण चैनल आहे, असांजो हिकिड़ो नंढिड़ो इनिशिएटिव आहे त असां बि जीअं सिंधी अदबी संगत पंहिंजे घरां वणा करे थी, त असां पंहिंजे घरां वणा हिकिड़ो मुंहिंजो ज़ाती शौक़ु आहे असांजे मुंहिंजे नंढड़नि जो, त असां ज़िंदगी जी का ख़बर न आहे त किथे शाम थिए, पर मुंहिंजी हिकिड़ी कोशिशि आहे त जेके सिंध जा अदीबनि शाइरनि उन्हनि जा वीडियो जी सूरत में इंटरव्यूज़ करे ऐं उन्हनि जा पैगाम उन्हनि जा मैसेज उते यूट्यूब ते रखूं। असांजे चैनल जे लाइ ॿ लफ़्ज़ कुझु चवणु चाहींदा की नसियत भरिया के जेके सम्झाणी जे लाइ? मतिलबु पहिरीं तव्हांखे शाबाश हुजे ॾाढी, मूंखे ख़ुशी थी आहे त तव्हां हेॾो ज़बरदस्त कमु पिया करियो ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ ज़िलनि में वञी जेके नोटेबल माण्हू आहिनि ऐं स्पेशली जेके फ़नून लतीफ़ा जा माण्हू आहिनि, असांजा माण्हू यूट्यूब ते मतिलबु ऑन रिकॉर्ड उन्हनि जूं शयूं तमामु घटि आहिनि। इहा अवेयरनेस असांजे राइटर्स में घटि आहे ऐं अव्हां जेकॾहिं इहो कमु करियो था त इहा हिकिड़ी ख़िदमत आहे
ऐं मुंहिंजी दुआ आहे तव्हां सफल थियो पंहिंजे हिन मक़सद में त सिंध जा हेॾा सारा राइटर्स, हेॾा माण्हू जिन जा प्रोफाइल्स, उन्हनि जो कमु, इहा हिकिड़ी तारीख़ ठहे पई ऐं अव्हांखे शाबस हुजे। महिरबानी साईं, लख कुर्बानी। अव्हां जो हिन वक़्तु तमामु सिंधी अदबी संगत सां जुड़ियल ऐं ॿिया जेके शाइर अदीब आहिनि उन्हनि जे लाइ कहिड़ो पैगाम हूंदो? सिंध जे शाइरनि अदीबनि लाइ खेत पहिरियों सलाम करियां थो त जेके हिन महांगाई जे दौर में बि पंहिंजे सिंधी अदबी संगत जो जेको आइन आहे, उनजो मंशूर आहे, उनजी ज़िमेवारी आहे, उनखे सम्झी करे उहो ॾाढो ज़बरदस्त अंदाज़ सां सरगर्म अमल आहिनि। ऐं अॻिते जे लाइ बि आउं उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदुसि, इहो पैगाम ॾींदुसि त बाबा सभु शयूं पंहिंजी जाइ ते, पर ही इदारो, ही ज़िमेवारी, जेकॾहिं असां अहल इल्म, अहल ज़ौक़ आहियूं, सम्झदार आहियूं, त धरती जो, उनजे माण्हुनि जो, अदब जो सभिनी मस्बत जेके सरगर्मियूं आहिनि उन्हनि जी ज़िमेवारी असां ते आहे ऐं उन्हनि खे फ़रोग़ असांखे ॾियणो आहे। छाकाणि त जेकॾहिं असां अवेयर आहियूं त असां ते इहो फ़र्ज़ु थिए थो त असां पंहिंजी उहो सुजाॻी जो पैगाम, उहे मस्बत ॻाल्हियूं, चङियूं ॻाल्हियूं ॿियनि माण्हुनि ताईं कन्वर्ट करियूं त जीअं ईंदड़ नसुल जेको आहे या असांजो आईंदो जेको आहे उहो हिन खां वधीक रोशन थिए। मुंहिंजे नज़र में तव्हांजी सभिनी जी वरी हिकु दफ़ो वधीक इज़त वधी वई आहे, त सभु घणा वणा कनि पिया। ऐं असीं दुआ कयूं त अलाह साईं तव्हांखे जेको तमामु हीअ जेके महिनतूं आहिनि, जेके कावशूं आहिनि, हीअ जेके धरतीअ जे लाइ, वतन जे लाइ, क़ौम जे लाइ, सिंधी ॿोलीअ जे लाइ, सिंधी शाइरनि जे लाइ, अदीबनि जे लाइ तव्हां जूं कावशूं आहिनि उहे रंग लाहींदियूं। यकीननि असां पंहिंजे मंज़िल ते पहुचंदासीं। तव्हां असांखे टाइम ॾिनो, तव्हांजी वरी महिरबानी। नाज़रीन, नूर चाकराणी साहिबु सिंधी अदबी संगत सिंध जा जेके हिन वक़्तु सेक्रेटरी जनरल, मरकज़ी सेक्रेटरी जनरल, उन्हनि सां जेका अॼोकी असांजी मुलाक़ात हुई उहा पुॼाणी ते पहुचे थी। वरी बि मुलाक़ात ताईं असांखे ॾींदा इजाज़त, तेसिताईं अला भाई।